बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुजावतदार भाइयों, जीअं त ज़रिए तौसीक़ खाते जी तरफ़ खां हर सूमर ते ICT सेंटर हैदराबाद खां ही प्रोग्राम लाइव नशर थींदो आहे। अहिड़ी तरह सां हर अंगारे ते ही प्रोग्राम लाड़काना सेंटर तां नशर थींदो आहे ऐं हर अरबा ते ही साॻियो प्रोग्राम ICT सेंटर सखर तां नशर थींदो आहे ऐं एवरी थर्सडे ख़मीस ॾींहुं ही प्रोग्राम मीरपुर खां सेंटर तां नशर थींदो आहे। हिन प्रोग्राम जो मक़सदु इहो ई आहे त आबादगार भाइरनि खे वक़्तायती ॼाण ॾिजे, ज़राअत जे हवाले सां, उन्हनि जे मसइलनि जे हवाले सां जेके उन्हनि खे रोज़मर्रा मसइला पेश अचनि था, उन्हनि मसइलनि खे उजागर कजे। हीअ हिकु गॾियल डिस्कस, गॾियल बहस जो हिकिड़ो प्रोग्राम आहे जंहिंमें असीं ऐं तव्हीं यानी आबादगार ॿार हिन प्रोग्राम जे लाइव हिक ॿिए खे ॿुधी सघूं था, हिक ॿिए सां ख़्यालनि जो इज़हार करे सघूं था। इन लाइ अॼु जीअं त सूमर ॾींहुं आहे, हैदराबाद सेंटर तां ही प्रोग्राम नशर थिए थो पियो। अॼु जेको प्रोग्राम में टॉपिक आहे त तमामु घणी बारिश में राइस जे फसल खे, चांवरनि जे फसल खे, सारियुनि जे फसल खे कीअं बचायूं, यानी बारिश जी सूरत में चांवरनि जी फसल खे बचाइण लाइ कुझु उपाउ। मुजाबादगार भाइरो, जीअं त हीअ मानसून जी सीज़न हले थी पई 15 सेप्टेम्बर ताईं, हिन सीज़न में किथे घटि त किथे वधीक बारिश पवण जा इम्कान आहिनि ऐं बारिश पइजी सघे थी। बारिश जो अचणु वञणु ख़ुदा जी ज़ात जे हिकिड़े हिकमत आहे, उनजे कंट्रोल में आहे। आबादगार भाइरनि खे असां सलाह ॾींदासीं त इन ॾींहंनि में, बारिश वारनि ॾींहंनि में पंहिंजे फसल ते नज़रसानी रखनि। जीअं त क़ुर पाक में अलाह ताला फरमायो आहे त वअरसलना रियाह लवाक़िह वअनज़लना मिनस समाए माअन, त असां ई आसमान मां हवाऊं ऐं ककर जे ज़रिए पाणी लाहींदा आहियूं। यानी अलाह ज़ात जे कंट्रोल में आहे ही बारिश, ही हवाऊं, टोटल नेचर जेका आहे फितरत जो हिकु निज़ाम आहे, अलाह ताला जे कंट्रोल में आहे। चवंदा आहिनि त बारिश बि खेर जी, यानी बारिश पए त उन मां आबादगार भाउ खे, असांजे परगणे खे, असांजे सूबे खे फ़ाइदो थिए। उन ई लाइ अॼु हिते मुख़्तसर हिकिड़ो डिस्कस कंदासीं। जेकॾहिं तमामु ज़ोरदार बारिश आहे थी पई त आबादगार भाउ या हारी छा करे, कहिड़ा उपाउ वठे। उन लाइ बहितर आहे त आबादगार भाउ पंहिंजा जेके वाटर कोर्स आहिनि उन्हनि खे साफ़ रखनि, उन्हनि जे अॻिते को गंद किचिरो या पथर न हुजणु घुरिजनि ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजे वाटर कोर्सनि जा बंद चेक कनि, उनजो मुआइनो कनि, आया किथे को बंद कमज़ोर त न आहे जो सुभाणे उते को खंडु लॻी पए ऐं एकड़नि में जो फसल ॿुॾी वञे। त आबादगार भाउ खे उन लाइ पंहिंजो वाटर चैनल खे, वाटर कोर्स खे नज़र रखणी पवंदी। ऐं इन सां गॾोगॾु जेकॾहिं आबादगार भाउ सम्झे थो त अॼु
झुड़ाली मौसम आहे ऐं मींहं वसण जो इम्कान आहे त उन कंडीशन में पंहिंजे फसल खे भाण न ॾिए या का बि स्प्रे न करे, का बि दाणेदार दवा स्प्रे न करे त बहितर अथसि। पर जेकॾहिं बारिश थी वई आहे ऐं बारिश जा 5-6 ॾींहं गुज़री विया आहिनि त पोइ आबादार भाउ खे भाण अप्लाई करणु घुरिजे। ऐं जेकॾहिं बारिश घणी थी वई आहे, फसल में पाणी बीही वियो आहे, त अहिड़ी कंडीशन में आबादार ऐं असांजो हारी यकदमि उन पाणी खे कढण लाइ पंहिंजा वसीला कतब आणे, उन लाइ महिनत करणी पवंदसि। जेतिरो जल्दी थी सघे बीठल पाणी खे पंहिंजी ज़मीन मां, पंहिंजे फसल मां कढी वठे त बहितर अथसि। जेकॾहिं इन सां गॾोगॾु पंहिंजी फसल खे चेक बि करे बारिश खां पोइ त किथे फसल किरी त न पियो आहे, लाज़िमी त न थी आहे फसल में। जेकॾहिं फसल किरी पियो आहे ऐं फसल में लाज़िमी थी आहे तमामु ज़ोरदार बारिश जे करे, त उन फसल मां यकदमि पंहिंजे पाणीअ खे उन मां ड्रेन आउट करे पाणी कढी वठे त आबादार लाइ, हारीअ लाइ फ़ाइदेमंद आहे। मुंहिंजा वास्ता भाइरो, जेकॾहिं हेवी तमामु घणो बारिश ऐं तूफ़ान अची वियो आहे त इन सूरत में असांजी जेकॾहिं असांजो फसल जेकॾहिं गुल ते पहुची चुको आहे त नुक़सानु थींदो। उन लाइ बि असांखे तुर्त इक़दामात करणा आहिनि ऐं इन लाइ पाणी कढणो आहे, पाणी बीहारणो न आहे। उन सां गॾोगॾु पाणीअ खे हिक फील्ड खां ॿी फील्ड में दाख़िल थियणु न आहे ॾियणो। जेकॾहिं हिकिड़े पासे में तमामु घणो पाणी आहे ऐं ॿिए पासे पाणी घटि आहे, हेठां ई मथां ई जो मसइलो आहे, त आबादार भाउ खे कोशिशि करे त हेठां ई हर पासे खां पाणी खे यकदमि कढी वठे त बहितर अथसि। ऐं आबादार भाउ खे सलाह ॾींदासीं, जेकॾहिं संदसि फसल गुल ते आहे त याने राइस चांवर जी फसल उनजो जेको आहे सो नर्सरी ते गुल पची चुको आहे, गुल ते अची चुको आहे, उन फ्लावरिंग ठही चुकी आहे, त उन में पाणी 2 खां 3 सेंटीमीटर बीहारणु घुरिजेसि। अहिड़ी सूरत में असां पंहिंजे फसल खे बचाए सघूं था। उन खां अलावा वणनि जे लाइ आबादार भाइरनि खे सलाह ॾींदासीं त हिन अगस्त महीने में ख़ासि करे वाइट फ्लाई ऐं पिंक बोलवर्म वणनि जे फसल ते अटैक कंदा आहिनि ऐं उहे बि इन बारिशी सूरत में उनजी पॉपुलेशन तमामु घणी वधी वेंदी आहे। आबादार भाउ खे अर्ज़ु कंदासीं त अहिड़ी सूरत में जेकॾहिं अशीम खे तमामु घणी थी वई आहे त उन ते कंट्रोल करण लाइ हद जे के ज़रिए ऑफिसर सां, फील्ड असिस्टेंट सां यकदमि राब्ते में अचिणो आहे ऐं टाइम ते उन अशीम खे ख़तमु करण लाइ उपाउ वठणा आहिनि त बहितर अथसि। न त ॿी सूरत में छा थींदो, हेवी अशीम जे अचण करे प्लांट जी जेका ग्रोथ आहे उहा रुकिजी वेंदी, छाकाणि त उन लीफ जेको आहे, उन पतो जेको आहे सुकिड़िजी वेंदो ऐं सुकिड़जण करे प्लांट जी ग्रोथ रुकिजी वेंदी। मुमकिन आहे
हुनजी उपत हुनजी यील्ड घटिजी वेंदी। इन लाइ वक़्त ते आबादगार भाउ खे उपा वठणा आहिनि इन लाइ उन सां गॾोगॾु पिंक बोलवर्म गुलाबी सुंडी पिणु अगस्त ऐं सेप्टेंबर महीननि में काटन जे फसल ते वणनि जे फसल ते नमूदार थींदी आहे। मुंहिंजा आबादगार भाइरो, जेकॾहिं तव्हां फील्ड में ॾिसो त गुल जी मुकड़ी बंदि आहे ऐं असां हुनखे खोले चेक कंदासीं त बिल्कुलु उते पिंक बोलवर्म वेठल हूंदो, नज़र ईंदो। त अहिड़नि गुलनि खे फील्ड मां कटे ज़मीन दोज़ दफ़न करणु घुरिजनि, छाकाणि पिंक बोलवर्म जेकॾहिं गुल जी मुकड़ी बंदि हूंदो आहे ऐं असांजो आबादगार भाउ असांजो हारी स्प्रे कंदो त उन ते कंट्रोल न थी सघंदो, छाकाणि त हुनखे हिकु बचाव जो घर आहे। उन लाइ असां इहो ई तरीक़ो ॿुधाईंदासीं, रवायती तरीक़ो, त पिंक बोलवर्म ख़तमु करण लाइ उनखे पटे ख़तमु करणु घुरिजनि। या ॿी सूरत में असांखे लालटीन वारणु घुरिजनि राति जे टाइम ते पंहिंजे फसल जे चौधारी। त अहिड़ी सूरत में बि असां पिंक बोलवर्म ते कंट्रोल करे सघूं था। मुंहिंजा साईं, वण जे फसल ते जीअं त अगस्त ऐं सेप्टेंबर में बारिश खां पोइ घणो हब्स पैदा थींदो आहे, उन हब्स जी सूरत में, गर्माइश जी सूरत में असांजो हारी, असांजो मज़दूर उनखे अरेस्ट कंदासीं। त अहिड़ी सूरत में स्प्रे न करे, स्प्रे करे वधि में वधि सुबुह जे टाइम ते या शाम जे टाइम ते स्प्रे करे त बहितर अथसि। हेवी गर्मी में, शिदत वारी गर्मी में स्प्रे करण खां अवॉइड करे त बहितर आहे, छाकाणि त अॻ में सिहत पोइ सभु कुझु। हाणे असीं हलूं था सवालनि जवाबनि जे मरहले ते। असां नेक्स्ट जेको सेगमेंट आहे उहो सवाल जवाब आहिनि। ॾिसूं त पहिरियों सुवाल केस ताईं थो पुछे। असर रज़ा साईं जो सुवाल आहे त मुंहिंजो साड़ियुनि जो रोंबो आहे, महीनो ॾेढ थी चुको आहे, साड़ पैदा थियो आहे, हिनखे छा कयां? मुंहिंजा साईं, हिनखे मिठे पाणी जी ज़रूरत आहे। मिठो पाणी यकदमि अप्लाई कयो, इंशाअल्लाह ताला सुठी रिज़ल्ट ईंदी। उन सां गॾोगॾु अमोनियम नाइट्रेट भाण अधु ॻोरी पाणी सां ॾिजो, इंशाअल्लाह ताला रिज़ल्ट बहितर ईंदो। इनायत अली ख़ासि कली ज़मीनी कलर किथे किथे ज़मीनी कलर थी आहे, किथे किथे सारी सड़े पई, उनखे कहिड़ो भाण या ज़िंक ॾिजे? मुंहिंजा साईं, अहिड़ी सूरत में अमोनियम नाइट्रेट भाण ॾींदा ऐं प्लस में बोरान पाउडर वठी उहो बि उन साॻे वक़्तु अमोनियम नाइट्रेट जे ॾियण वारे अमल सां गॾो ई गॾु ॾियणो आहे, यानी डोज़ सां मिलाइणो आहे। पर हिते जेको आहे बोरान 1 kg ॾियणो आहे पर एकड़ ते, ऐं जीअं त अमोनियम नाइट्रेट अधु ॿोरी पर एकड़ ते ॾियणी आहे। साईं, हिन में पाणी बि आहे, इन पहिरियां त जेको पाणी बीठल आहे हिनखे ड्रेन आउट करणु घुरिजे, पाणी खे कढणु घुरिजे। इन पाणी जो इशू कयो आहे, पहिरियां इहो बीठल पाणी कढणु घुरिजे। आबादगार खे, हारी खे महिनत करणी पवंदी। उन खां पोइ ताज़ो मिठो पाणी ॾींदासीं त रिज़ल्ट बहितर ईंदा। ही शुगर केन आहे, शुगर केन ते नोट ते स्टेम बोरर अटैक कयो आहे। मुंहिंजा साईं, हिते एमामेक्टिन 300 ml स्प्रे कंदा त बहितर थींदो, रिज़ल्ट ईंदो। उन सां गॾोगॾु एमामेक्टिन सां गॾोगॾु काब पाडान ॾींदा, दाणेदार काब दाणेदार ॾींदा त बहितर थींदो। अॼु जो हिन प्रोग्राम खे समेटियां, शाह साईं जो हिकु बेत आहे, थर सड़े सारो साल मींहं जे आस में, जे वसे फुड़ो हिकु त थिए थर बहार। मुंहिंजा ॿारो, इन सां अॼु हिन प्रोग्राम खे ख़तमु पैदा कयूं। इंशाअल्लाह ताला ईंदड़ सूमर जे ॾींहुं तव्हां सां गॾु हूंदासीं। जेॾां पेर तेॾां केर।